थियो थी आयो दीवार नोटा हा थी आयूंसी ॾाढी इज़त कयन विहारियन चांहि पियारियन बिस्कुट खारायन सफ़ा ढो करे आया आहियूं। हाँ वाह वाह अदा यो तो कब भलो थियो न ॿुधो भला जल्दी मोटी आयो आहियो छॾनि काथे पयूं मिंटू मेड़ पियूं कनि चवनि पयूं त अधी अञा वेहो त तव्हांजे लाइ सयूं था तयारु कयूं पर असांखे हुई जल्दी सोचोसीं त वञूं जल्दी वञी मुड़सनि खे ख़ुशख़बरी ॾियूं त असांजो ठाव थी वियो। सुठो सुठो तमाम सुठो उठो अरे उठो छा थी रन चिन लतो थई छा मेगा जिन असांखे न पर तहां वारी न दादलनि भेनरुनि खे आ 24 कलाक इहो जिन टिकण ते वेठो अथनि जहिड़े वारो। आख़िर थियो छा आहे तव्हांजी इज़त न कयूं छा इज़त हुननि निभागिन खे कहिड़ी ख़बर त इज़त नालो छाजो आ। दर बि पूरो कोन खोलियऊं उतां ॿाहिरां ई असां बेइज्जती थी मोटी आया आहियूं। छा भला तव्हांखे घर ताईं वापसि मोटाए छॾियूं छा? हा कसम खणा छा भला भला ॿुधो हे तव्हांजा भाउर उबतो सुबतो घर में हा उहे ॿई बि उते ई मौजूद हुया। उन्हनि रन मुरीदुनि बि पंजनि रननि खे कुझु न चयो। हुननि वीचारनि त घणेई मिनतूं कयूं सर्दी गर्मी खे त असांजी भेनरनि खे अंदरि अचण ॾियो पर न पोइ जेको वणनि से असांखे चयनि दर ते असली ॼमी वयूं न जीअं साठनि माल घोट सां सालियूं जुठियूं कंदियूं आहिनि न ईअं कयो अथनि। अदा जीअं त असांजे भेनरुनि सुठो न आहे कयो हा असांजी भेनरुनि सुठो त न कयो पर हिननि कहिड़ियूं असांखे पगूं बदिरायूं न हिन खदड़लाल फैसल ते वञी सॼे ॻोठ में ढंढोरो असांजे पुठियां हिननि जी पिटियो आहे। इन ढंढोरे त असांजी बेइज्जती कराई आहे। तव्हांजे चवण ते ठही ठुकी असां उन्हनि जे घर वियासीं पंहिंजी बेइज्जती कराए मोटी आया आहियूं। हल भला असांजी न पर तव्हांजी त इज़त कंदा न हर हुननि खे ॿुधायोसीं त तव्हांजे मोहबी भाइरनि असांखे हिते मोकिलियो आहे तव्हां सां ठाव करण लाइ पर न मजाला जो मायूं तिरगी हेठि लहनि। अदा नूरल जीअं त नूरल अदा मसालो त विचड़ी वियो आहे बसि यार असां बि दुनिया जा पिया था मसला हल कयूं पर हिननि रननि वारे मसइले में असांखे बि कुझु मुंझाए विधो आहे गोॾमथी इते मुंहिंजो न छो जो अॻियां तव्हांजूं भेनरूं आहिनि ऐं भेनरनि लाइ तव्हां मुड़ुसु माण्हू कोन थींदो। असां रुगो तव्हांजे करे ज़हर जो ढुक भरे वापसि आयूं आहियूं त गेंची खणी डुंडा कातर करे गंजो कयूं ना ऐं वार खणी 3 दॿे वारे खे ॾियूं आ मिड़ई 2-3 रुपया मिली पवनि ना। हा ऐं तव्हां वारियूं भेनरूं गंजियूं लॻूं हिक ॿिए खे टकरूं वेठियूं हणंदियूं बदुआऊं त जूं वीचारियूं ॾियनि हा जेके बेघर थियनि हा। खुदा जे वास्ते मेरी अल्लाह जे वास्ते 5 मिंट खनि इहे वात वारी रब बंदि कयो त असां हिन मसइले जो को हल ॻोल्हे वठूं गोॾमथी। हणो हथ पैर वरी बि हल इहो ई अथव कहिड़ो ॿिन्ही खे सने चाबुक जी मार ईंदी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।